Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सुभाणे पाकिस्तान जो दौरो कंदो। ईरानी परॾेही वज़ीर सीनियर पाकिस्तानी अख़्तियारनि इलाइक़ाई सूरत हाल ते ॻाल्हियूं कंदो। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई चयो आहे त परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सुभाणे पाकिस्तान जे दौरे ते वेंदो। हलंदड़ हफ़्ते भारत जो बि दौरो कंदो। इंडस वाटर कमीशन भारत पारां हेल ताईं कयल सिंतास मुआदे जे भञकड़ियुनि जा तफ़सील हुकूमत खे मोकिले छॾिया। इंडस कमीशन जे ज़रियनि मूजिबि भारत टिनि डैमनि जी अॾावत करे सिंतास मुआदे जी भञकड़ी कई। टई भेरा भारत आलमी बैंक ऐं न्यूट्रल एक्सपर्ट्स ज़िलत खे मुंहुं ॾिनो। भारत 2005 में बगियार डैम, 2010 में रतली डैम जी अॾावत ते मुआदे खे नज़रअंदाज़ कयो। भारत टिनी डैम्स जी अॾावत पंहिंजी सियासी दहशतगर्दीअ जी आड़ में शुरू कई। भारत हाणे बलगाम वाक़े जे आड़ वठी सिंतास मुआदो मुअतल करे छॾियो। इंडस कमीशन जे ज़रियनि चयो आहे त मोहकमाणो कानूनी मुशावरत अमली मुकमल थी चुको आहे। ईंदड़ फ़ैसिलो हुकूमत कंदी। आलमी कानून मूजिबि हिक तरफ़ी तौरु इंडस वाटर ट्रीटी जी मुअतली मुमकिन न आहे। पाक भारत छिकताइण बाद हुकूमत ऐं अस्करी क़यादत पारां समूरनि सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि खे क़ौमी सलामतीअ जी सूरत हाल खां आगाह करण जो फ़ैसिलो। सुद समाज वफ़ाक़ी वज़ीर अतातार ऐं DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ अॼु हाणोकी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾींदा। जारी थियल पधिराई मूजिबि सियासी पार्टियुनि खे मुल्की दिफ़ाई तयारियुनि, सफ़ारती क़दमनि ऐं रियासती मौक़िफ़ खां आगाह कयो वेंदो। क़ौमी असैम्बलीअ जो बि इजलास सुभाणे 5 वॻे तलब। इजलास में भारतीय क़दमनि ख़िलाफ़ मज़मती ठहराउ पेश कयो वेंदो। भारत जे कंहिं बि क़िस्म जे जारियत जो जवाबु एटमी हथियारनि समेत पूरी ताक़त सां ॾींदासीं। रूस में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीर मोहम्मद ख़ालिद जमाली जो ऐलान। रूसी मीडिया सां ॻाल्हाईंदे पाकिस्तानी सफ़ीर मोहम्मद ख़ालिद जमाली वाज़े कयो त पाकिस्तान वटि इंटेलिजेंस सबूत मौजूदु आहिनि, जिन मां ख़बर पवे थी त भारत कार्रवाई जी रिताबंदी करे रहियो आहे। जेकॾहिं भारत पाकिस्तान ते हमले जी कोशिशि कई त एटमी हथियारनि समेत पूरी ताक़त सां जवाबु ॾिनो वेंदो। महसूसु थी रहियो आहे त भारत जो हमिलो वेझो आहे ऐं उन जा ख़तरा हक़ीक़ी नौयत जा आहिनि। भारत जेकॾहिं दरियाउनि जो रुख मोड़ण या पाणी रोकण जी बि कोशिशि कई त पाकिस्तान जंगी क़दम तसवुरु कंदो। भारत छिकताइण वधाइण बदिरां पाकिस्तान सां ॻाल्हियूं करे रूस जो वाज़े पैगाम। रूस जे परॾेही वज़ीर सरगई लारोफ जो भारतीय परॾेही वज़ीर S जयशंकर सां टेलीफोनिक राब्तो। रूसी परॾेही वज़ीर चयो त भारत ऐं पाकिस्तान विच में छिकताइण खे ॿेतरफ़ी ॻाल्हियुनि जे ज़रिए हल कयो वञे। रूस अमुन जो हामी ऐं ख़िते जो आहे। ख़िते में इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे त भारत छिकताइण वधाइण बदिरां ॻाल्हि ॿोल खे तरजीह ॾिए। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त भारत जे तरफ़ां अञा ख़तरो घटि न थियो आहे, पर भारत खे ख़बर आहे त जेकॾहिं कुझु कयो त पाकिस्तान खां मुंहुं तोड़ जवाबु मिलंदो। जेकॾहिं पाकिस्तान पहलगाम वाक़े ते जांच जी आछ न करे हा त आलमी बयान जारियाणा थी सघनि पिया। ख़ांगी TV सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त वाइट हाउस जे तर्जुमान पंहिंजे बयान में सब्र जो मुज़ाहिरो करण जो चयो। दुनिया जे अहम मुल्कनि जी कोशिशि आहे त पाक भारत छिकताइण न वधे। पाकिस्तान जी जांच वारी आछ ते 4 खां 5 मुल्कनि जी कमीशन ठाहे रिपोर्ट पेश कई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ओमान जे हिक ॾींहं जे सरकारी दौरे ते मस्कत पहुची वियो। ओमान जे आला अख़्तियारनि सां गॾिजाणियूं करे पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाह कंदो। मोहसिन नक़वी चयो आहे त ओमान सां दहशतगर्दी ऐं इंसानी स्मगलिंग जे ख़ात्मे जे हवाले सां सहकार वधाइणु चाहियूं था। डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार जो मलेशिया जे परॾेही वज़ीर सां टेलीफोनिक राब्तो। इलाइक़ाई सूरत हाल जे ख़्यालनि जी ॾे वठि। इसहाक़ डार भारत जे चढ़ जारींदड़ कार्रवायुनि, बेबुनियाद इल्ज़ामनि ऐं सिंतास मुआदे खे हिक तरफ़ी तौरु मुअतल करण वारनि क़दमनि खे रद्द कंदे आलमी कानून ऐं मुआदनि जी भञकड़ी क़रार ॾिनो। इसहाक़ डार चयो त पाकिस्तान पंहिंजे ख़ुदि मुख़्तियारी ऐं क़ौमी मफ़ादनि जे तहफ़ुज़ जो पूरो हक़ महफ़ूज़ रखे थो। मलेशियन परॾेही वज़ीर दातू श्री मोहम्मद हसन जी पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत। ॿिन्ही धुरनि खे सब्र खां कमु वठण जी अपील। ॿिन्ही अॻुवाणनि बदिलजंदड़ सूरत हाल ते वेझा राब्ता रखण ते बि इतफ़ाक़ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी नून लीग जे सदर नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जाती उमरा पहुची नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई। पाक भारत छिकताइण समेत मुल्क जे मजमूई सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ॻाल्हियूं। सदर आसिफ़ अली ज़रदारी 4 ऑर्डिनेंस जारी करे छॾिया। सदर वफ़ाक़ी ऐं ममलिकती वज़ीरनि जे पघारुनि ऐं मरादुनि में तरमीम जो ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस तहत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ममलिकती वज़ीरनि जूं पघारूं क़ौमी असैम्बलीअ जे मेंबर्स जे बराबरि हूंदियूं। टैक्स लॉ तरमीमी ऑर्डिनेंस बि जारी।
अदालतुनि फोरम में अथॉरिटी जे फ़ैसिले खां पोइ इनकम टैक्स ऑर्डिनेंस तहत टैक्स अदायगी फौरी कई वेंदी। इनकम टैक्स अथॉरिटी तरफ़ां नोटिस जारी करण खां पोइ लाॻापियल मुदे ताईं टैक्स अदा कई वेंदी। फ़ैसिले खां पोइ टैक्स फौरी या इनकम टैक्स अथॉरिटी जे नोटिस अंदरि वसूली कई वेंदी। सदर पारां क़ौमी ज़रई वापार ऐं फूड सेफ्टी अथॉरिटीअ जे क़याम जे ऑर्डिनेंस बि जारी करे छॾियो। कंपनियुनि हवाले कयल ज़मीनुनि जे वापसी लाइ तहरीक जारी आहे। सिंधु दरिया ऐं ॿियनि वसीलनि ते धड़नि जी हर कोशिश खे नाकाम बणायो वेंदो। SUP जे मरकज़ी सदर ज़ैन शाह जूं खैरपुर में मीडिया सां ॻाल्हियूं। ज़ैन शाह चयो त बबरलो धाणे सॼी सिंध खे गॾु करे छॾियो। सिंधु नदीअ में केतिरनि ई ताक़त आहे, इहा बि सॼी दुनिया ॾिसी छॾी। हुकुमरान होश खां कमु वठंदे तकरारी फ़ैसिला वापसि वठनि, ॿी सूरत में सॼी सिंध बबरलो थी वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जो तूफ़ान ऐं बरसाति। कुनतीअ में तूफ़ान सबबु अंबनि जे बाग़नि खे नुक़सानु। मीरपुर ख़ासि ऐं सांगड़ में बि मिटीअ जो तूफ़ान। नऊंकोट, पिथोरो, छोर, बोदर फार्म, जाम साहिब, पखो, बिरिया सिटी ऐं कंडियारो में मिटीअ जो तूफ़ान। बिजली फ़राहमी मुअतल, दुकाननि जा छपरा ऐं सोलर प्लेटूं उॾामी वयूं। सीराणी ऐं कोटलालू में बि मिटीअ जे तूफ़ान बाद वसकारो, मौसम ख़ुशगवार। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु कराची में तेज़ हवाऊं हलंदियूं, सुभाणे बरसाति जो इम्कानु। सिंजोरो वेझो सोरे पंहिंजे ज़ाल ऐं नाठीअ खे क़तल करे छॾियो। चक नंबर 23 में जवाबदार बखर बंड पंहिंजी ज़ाल अमीरा ऐं नाठे नदीम जमालीअ खे क़तल ऐं ॾोहिटे नईम खे ज़ख़्मी करे फ़रार थी वियो। पुलिस मूजिबि जवाबदार बखर बंड कारा इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल ऐं नाठीअ खे क़तल कयो। मक़तूल नदीम जमाली कराचीअ खां मासूम पुट नईम सां गॾु सावरनि वटि महिमान थी आयो हो। लाश इस्पताल मुंतक़िल, वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में हिकु औरत ऐं 2 ॿारनि सूधो, 4 ॼणा फ़ौत, 17 ज़ख़्मी। घारो वेझो क़ौमी शाहराह ते कार जे टकर में 4 वरियनि जो ॿारड़ो महबूब शेख फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कोटड़ी कबीर में ट्रॉलर कैरी ऐं सूज़कीअ में टकर, हिकु औरत निहाल ख़ातून फ़ौत, 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ठरी मीरवा भरिसां ट्रॉलर जे टकर में मोटरसाइकिल सवार 14 वरियनि जो अदनान भट्टी फ़ौत, काशिफ़ ज़ख़्मी। मोरो भरिसां ॿियनि जी छित ते वेठल नौजवान ख़ुदा बख़्श मलाह कैरी फ़ौत थी वियो। लाश इस्पताल मुंतक़िल। जैकबाबाद में रक्षा कल्टी थियण सबबु सखर वासी 3 वापारी अल्ताफ़ हुसैन, राइब अली ऐं इमरान ज़ख़्मी। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आहियां अब्दुल हकीम नारे जो हेडलाइंस तव्हां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं